ही ज़ुल्हज जा ॾींहं हलन था। उलमाए किराम फरमाइन था त कुरान मुक़द्दस जे अंदर जेके वल फज्र व लयालिन अश्र फरमाइन त ये फजर जो कसम आहे व लयालिन अश्र ऐं 10 रातियूं इन्हनि मां मुराद इहे ज़ुल्हज जा पहिरें अशरे वारा 10 ॾींहं आहिनि। मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पहिरीं ज़ुल्हज खां वठी 9 ज़ुल्हज ताईं इहो अशरे जे विच में जेके 9-10 ॾींहं आहिनि, इन्हनि 10 ॾींहंनि में को मुसलमान जेकॾहिं रोज़ो रखे थो, अल्लाह पाक हिकिड़े रोज़े जो उनखे सवाब सॼे साल जो रोज़े रखण जो इनायत थो फरमाए। नफ़ली रोज़ा आहिनि, पर इन्हनि रोज़नि जी अल्लाह तबारक व तआला वॾी अहमियत ऐं वॾो सवाब वॾो अजर रखण फरमायो। कंहिं मुसलमान खे उज़ुर न हुजे ऐं रखी सघे थो त उनखे हिननि ॾींहंनि जे रोज़नि जो एहतमाम करणु घुरिजे। एतिरो ज़रूर आहे त इहे रोज़ा नफ़ली आहिनि। नफ़ली रोज़नि जे अंदरि तरग़ीब ॾेई सघिजे थी, कंहिंखे तनक़ीद जो निशानो नथो बणाए सघिजे त तूं रोज़ा छो नथो रखे। तनक़ीद कबी आहे फ़राइज़ ते, तनक़ीद बराए इस्लाह जेका कबी आहे उनजो ताल्लुक़ हूंदो आहे फ़राइज़ सां। को माण्हू नमाज़ नथो पढ़े, रमज़ान जा रोज़ा नथो रखे, असां उनखे चवंदासीं भाउ अवां नमाज़ नथा पढ़ो छो, अवां रमज़ान जा रोज़ा नथा रखो छो। त अहिड़े अंदाज़ में ही जेके रोज़ा आहिनि इहे नफ़ली रोज़ा आहिनि। जेकॾहिं को मुसलमान मर्द ऐं औरत इहे रोज़ा रखंदा, हिकु हिकु रोज़े जो सवाब अल्लाह पाक सॼो साल रोज़ा रखण जो सवाब नसीब फरमाए थो। ऐं मुंहिंजा भाइरो, वरी इन्हनि रातियुनि जी फ़ज़ीलत सुणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाइण फरमाई। फरमाया त जेकॾहिं अवां इन ज़ुल्हज जे पहिरें अशरे जी राति में इबादत कयो था, अल्लाह पाक अवां खे लैलतुल क़द्र जी इबादत जो ॼण त सवाब नसीब थो फरमाए। तंहिंजे करे इन्हनि ॾींहंनि जे अंदरि ख़ुसूसन जेको आहे आमाल जे लाइ उलमाए किराम रहनुमाई फरमाइनि था, बाबा अवां खां पुॼी सघे त तव्हां नफ़ल पढ़ो, अवां खां पुॼी सघे जीअं तकबीरातूं तशरीक़ जूं आहिनि। 9 ज़ुल्हज जे फजर नमाज़ खां 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं हर फ़र्ज़ नमाज खां बाद में मर्द हुजे औरत हुजे, अकेलो नमाज पढ़ी हुजे या जमात सां पढ़ी हुजे, औरत घर में अकेली नमाज पढ़ी हूंदी, इन्हनि तमामु जेको आहे फ़र्ज़ पढ़ंदड़नि खे हुकुम इहो आहे अवां हिकु दफ़ो तकबीर तशरीक़ जी पढ़ो। अल्लाह पाक अवां खे पंहिंजे नाले जे बुलंद करण जो तमामु वॾो सवाब नसीब फरमाईंदो। पर इहे त 9 ज़ुल्हज खां वठी करे 13 ज़ुल्हज ताईं हिननि ॾींहंनि में बि फरमाइनि था त उमूमी तौर ते अवां जे लाइ बहितरीन ज़िक्र जेको आहे उहा अल्लाह पाक जी तकबीर बयानु करणु आहे। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अवां खां जेतिरो पुॼे इहे तव्हां तकबीर तशरीक़ जूं पढ़ंदा रहो। अल्लाह पाक ज़बान ते ज़िक्र जे जारी रहण जे करे इंसान जे मथां बरकत नाज़िल फरमाईंदो ऐं जेके गुनाह आहिनि अल्लाह पाक इन्हनि गुनाहनि खे माफ़ करणु फरमाईंदो। ऐं वरी जेकॾहिं असां 9 ज़ुल्हज जो रोज़ो रखूं था, इहो अरफ़ात जो ॾींहुं आहे। 9 ज़ुल्हज जो ॾींहुं अरफ़ात जो ॾींहुं आहे, जे ॾींहं ते हाजी जेके अरफ़ात में बीह करे अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरंदा आहिनि, उते जेको आहे क़याम कंदा आहिनि, पंहिंजा गुनाह बख़्शिराईंदा आहिनि। उन अरफ़ात वारे ॾींहं में जेकॾहिं असां रोज़ो रखंदासीं, मुंहिंजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, पाण फरमायो त तव्हां अरफ़ात जे ॾींहं जो रोज़ो रखो, अल्लाह पाक अवां खे 2 सालनि जे रोज़नि रखण जो सवाब नसीब फरमाए थो। ॼण त तव्हां 2 साल जेके आहिनि तव्हां रोज़ा रखिया। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो, ही ॾींहं जेके आहिनि कमाईअ जा ॾींहं आहिनि। नेकियूं कमायो, पंहिंजा गुनाह बख़्शिरायो। इहा फ़ज़ीलत जेका हिननि 10 ॾींहंनि में मुसलमान खे मिले थी, इहा वरी
ज़ुलहज जे 10 ज़ुलहज खां बाद में भी वरी नसीब कोन थी थिए। तंहिंजे करे कोशिश इहा हुजे इन्हनि ॾींहंनि में इबादत हुजे, राति जो तहजुद जी हिम्मत हुजे त तहजुद हुजे, न त भला इशराक जी तौफ़ीक़ हुजे त इशराक जी माण्हू 2 रकातूं 6 रकातूं नफ़िल पढ़ी वठे। मग़रिब खां बाद में अवाबीन जी तौफ़ीक़ हुजे 2 रकातूं 4 रकातूं 6 रकातूं अवाबीन जूं पढ़ी वठे। ऐं अहिड़े नमूने सां फ़राइज़ जेके नमाज़ जा आहिनि इहे त मुस्लमान जे मथां हर हालत में फ़र्ज़ आहिनि। जेके नमाज़ जा फ़र्ज़ आहिनि इहे त हर हाल में फ़र्ज़ आहिनि। इहे बीमार हुजे सेहतमंद हुजे जेसीं ताईं जान में जान आहे, हा बेहोश न हुजे 24 कलाकनि खां मथे, बाक़ी जेसीं ताईं इंसान ज़िंदा आहे नमाज़ जेका आहे इन मुस्लमान तां माफ़ कोन्हे। नमाज़ जी अहमियत तव्हांखे ख़बर आहे, उनजी अहमियत तमामु घणी आहे। सो हिननि ॾींहंनि जे अंदरि जेके मुस्लमान नमाज़ुनि में सुस्ती कनि था, भला नफ़िलनि जो इतमाम नथा करे सघनि, कम अज़ कम फ़राइज़ जो इतमाम कनि। अल्लाह पाक खां उमेद आहे त मुंहिंजो रब साईं उन्हनि खे इन 10 ज़ुलहज ताईं जेके ॾींहंनि जो सवाबु आहे रब साईं उन्हनि खे नसीब फरमाईंदो। हाणे इहा त गुज़ारिश कयूं इन्हनि 10 ॾींहंनि जे बारे में। हाणे मां अर्ज़ु कयां त क़ुर्बानी जे लाइ मुस्लमाननि जे मथां जेको इन्हनि ॾींहंनि में क़ुर्बानी जे ॾींहंनि में मिल्कियत जो 70,000 जे बराबरि पैसनि जो मालिक आहे त इन मुस्लमान जे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। इहो मुस्लमान क़ुर्बानी करे कंहिं बि क़िस्म जी तावील न हलाए, अल्लाह पाक जे हुक्म खे बचा आणे। मुस्लमान जॾहिं तावील हलाईंदो आहे पोइ सुभाणे अल्लाह पाक जी जॾहिं पकड़ ईंदी आहे पोइ इंसान रड़ियूं कंदो आहे त यार हे मूंखां छा थी वियो, हे त मूं पंहिंजे पाण सां ज़ुल्म करे छॾियो। तंहिंजे करे दोस्तो जेको हक़ीक़ी ग़रीब आहे उनखे त अल्लाह पार ई न रखियो। हक़ीक़ी जेको ग़रीब आहे उन तरफ़ पार न रखियो। पर जेकॾहिं को 70,000 जी मिल्कियत जो मालिक आहे, ज़रूरत खां वधीक, मिसाल जे तौर ते उन वटि चांदी पई आहे, सोन पियो आहे, या घर में ॾोकड़ पिया आहिनि, 20-25,000 ॾोकड़ थी विया। हेॾा वरी साईं मुंहिंजे खे चवां को उन वटि चांदी पई आहे या सोन जी का 1 तोलो या अधु तोलो सोन जो पियो आहे, इहे ज़रूरत खां वधीक माल आहे। इन माल खे मिलाए करे जेकॾहिं इन जी क़ीमत 75-70,000 जे वेझो पहुचे थी, हाणे इन मुस्लमान जे मथां क़ुर्बानी फ़र्ज़ आहे। इहो मुस्लमान 10 ज़ुलहज खां वठी करे 12 ज़ुलहज जी इन मग़रिब नमाज़ खां पहिरियां, माना सिज लहण खां पहिरियां क़ुर्बानी करे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो न क़ुर्बानी जे ॾींहंनि में अल्लाह खे क़ुर्बानी खां वधीक महबूब अमल कोई बि कोन्हे। अल्लाह खे वॾो महबूब अमल आहे। ऐं क़ुर्बानीअ जे जानवर खे जॾहिं तव्हां क़ुर्बान कंदा आहियो त उन क़ुर्बानी जे जानवर जो रत अञा ज़मीन ते न आहे किरंदो। फरमाई त क़ुर्बानी करण वारे जे इन गुनाहनि खे अल्लाह पाक सॼे ज़िंदगीअ जे सग़ीरनि गुनाहनि खे अल्लाह पाक माफ़ थो करे फरमाए। एॾो वॾो अजर ऐं सवाबु आहे। सो जिन माण्हुनि खे ताक़त आहे उहो माण्हू तावील न करे। जेको ग़रीब आहे हक़दार आहे उहो त पोइ गोश्त वठंदो खाईंदो, पर जंहिं मुस्लमान खे चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे उनखे 70-75,000 जी ताक़त या पैसा पंहिंजी मिल्कियत जा बराबरि पैसा आहिनि त पोइ त ठहियो, पंहिंजी मिल्कियत जा पैसा या चांदी या सोन या अहिड़ी बि का शइ जेका घर जे अंदरि जमा थियल पई आहे सॼो साल इस्तेमालु न थी, त हाणे इन जे पैसनि खे इन जी क़ीमत खे बि इन नसाब वारे पैसनि सां मिलाए करे इहो मुस्लमान क़ुर्बानी करे। क़ुर्बानी जो हिसो 10,000 रुपयनि में थी थो वञे। जेकॾहिं मां 10,000 अल्लाह पाक खे राज़ी करण जे लाइ हिननि ॾींहंनि में तव्हां ख़र्च कया, उमेद आहे मुंहिंजो रब साईं इन्हनि 10 जी जाइ ते रब साईं 10 वधाए करे लख जी अल्लाह पाक असांजे माल में बरकत अता फरमाए। सो जेके दोस्त क़ुर्बानी जा हक़दार आहिनि, मतिलबु क़ुर्बानी करे सघनि था, उहे क़ुर्बानी जे अंदरि सुस्ती न कयो, तावीलूं न कयो। साईं जॻह ठाराइणी आहे, कमिरो ठाराइणो आहे, ऐं फलाणो कमिरो छत विझाइणी आहे या छोरे जी शादी कराइणी आहे, नियाणी खे दाज ॾियणो, इहे सभु तावीलूं शरीयत जे हुकुम खां बाद। शरीयत जो हुकुम आयो को बि माण्हू ज़कात जो इहो साहिब नसाब 75,000 रुपए जी क़ीमत खे वञी करे पहुचे थो हुनजो माल। हाणे भली खणी घर ठहियल न हुजेसि, भली खणी हुन वटि का ज़रूरत जो सामान न हुजे, या त इहे पैसा ख़र्च करे
उन में ज़रूरत जे सामान में हणी छॾियो जेकॾहिं ख़र्च न कया अथई ऐं इहे पूरा पैसा साल खनि पिया रहिया ऐं साल खां मतिलबु 75,000 खां मथे पोइ करोड़ हुजेसि इहो घटि में घटि नसाब जो मां अंदाज़ो ॿुधायां थो हाणे हिन मुस्लमान जे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे ज़कात जेका आहे साल में हिकिड़ो दफ़ो हुनजे मथां कढणु अदा करणु फ़र्ज़ु आहे क़ुर्बानी ऐं ज़कात इहे ॿई शयूं मुस्लमान जे मथां अलाह लाज़िम करणु फ़रमायूं जेको मालदार आहे ग़रीब खे उहो त ज़कात वठंदो ऐं ग़रीब जेको आहे क़ुर्बानी जो गोश्त वठी करे खाईंदो सुस्ती अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे जेको मालदार आहे सुस्ती न करे न त पोइ ते वरी माल जे अंदरि बेबरकती पवंदी इन्हनि ॾींहंनि में क़ुर्बानी जो इतमाम करे जेको ग़रीब आहे उहो इबादतुनि जो इतमाम करे अल्लाह तबारक व तआला असांखे इन ज़ुलज जे ॾींहंनि खे पंहिंजे इबादतुनि जे लाइ साज़गार बनाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए मुंहिंजे को चम अल्लाह से क़बूल फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।